नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 6 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इहा अहम ख़बर नाज़ सां शेयर कयूं पिया नसीराबाद मां, जिते ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॻोठाणनि पारां 6 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक नाज़रवा खे ॿुधायूं पिया, ॻोठाणनि पारां 6 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इहा अहम ख़बर नाज़रवा सां शेयर कयूं पिया नसीराबाद मां, जिते ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नसीराबाद में ॻोठ 70 फुलपोटो में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां नाज़रवा खे ॿुधायूं पिया, ॻोठाणनि पारां 6 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो जारी रखियो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अलाह बख्श कुरैशी खां। अलाह बख्श, छा तफ़सील आहिनि एहतजाजी मुज़ाहिरे जे हवाले सां? जी बिल्कुल ही अॼु 6 ॾींहं ते ॻोठाणा ॻोठ 70 फुलपोटो जा रहवासी दाजी ख्वार पुलिस जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि ऐं अॼु 6 ॾींहं ते बि एहतजाजी मुज़ाहिरो करे कालका प्रेस क्लब अॻियां पहुता आहिनि, जिते हुननि इहो ई मुतालबो दोहरायो आहे त असांजे ॻोठ में जेको मनशियात हले थी, जेके मनशियात हलाईंदड़ माण्हू आहिनि उहे असांजे समाज लाइ नासूर बणियल आहिनि। असांजा मासूम ॿारड़ा नशे जी लपेट में ईंदा था वञनि, स्कूल बंदि आहिनि, नशे जा अॾा खुलियल आहिनि ऐं असांखे 6 ॾींहं आहे असीं एहतजाज करे रहिया आहियूं, पर पुलिस क़दम खणण लाइ तयारु कोन्हे का। पुलिस मनशियात फरोशनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु कोन्हे का, न वरी अॾो बंदि कराए थो वञे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेसीं ताईं असांजे ॻोठ मां मनशियात जो अॾो ख़तमु न थींदो, असांजो एहतजाज जारी रहंदो। ऐं हिननि जो मुतालबो आहे त असांजे नसलनि ते रहम कयो वञे, असांजे रहवासियुनि ॻोठाणनि ते रहम कयो वञे त मनशियात जे अॾे खे ख़तमु कराए वञे, जीअं असांजा नसुल बची सघनि। ऐं ही जेकॾहिं मनशियात जा अॾा ख़तमु न थिया त असांजा नसुल तबाह थी वेंदा। तंहिं करे आला अख्तियार जी नोटिस वठनि ऐं असांजे ॻोठ मां मनशियात जी जेका ही नासूर आहे इहो ख़तमु कराइनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अलाह बख्श कुरैशी अपडेट करण लाइ।